डिप्टी कमिश्नर थरपारकर जिले में पोलियो खिलाफ शुरू थींदड़ मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो। डिप्टी कमिश्नर थरपारकर सिविल अस्पताल मिठी में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे इफ्तिताह कयो। उन मौके ते लेडी हेल्थ वर्कर्स खे खिताब कंदे हुन चयो त पोलियो खिलाफ मुहिम में लेडी हेल्थ वर्कर्स मरकज़ी किरदार अदा करे रहियूं आहिनि। इन करे पूरी मेहनत सां पोलियो खिलाफ मुहिम खे 100% कामयाब बणाइण जी कोशिश कई वञे। हुन चयो त जेकॾहिं तव्हांखे को मसइलो आहे त मूंखे ॿुधायो त आउं तव्हांजे मसइलनि खे हल करण जी भरपूर कोशिश कंदसि। उन मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर मोहम्मद बाकिर यूसुफ जतोई, सिविल सर्जन इरशाद मेमण ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। इन खां अॻु डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जी सदारत हेठि पोलियो मुहिम जे इंतजामनि जो जाइज़ो वठण जे हवाले सां इजलास थियो, जंहिंखे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर थरपारकर चयो त 2 खां 6 अक्टूबर 2023 ताईं हलंदड़ 5 ॾींहनि वारी पोलियो मुहिम खे 100% कामयाब बणाइण लाइ हर मुमकिन क़दम खयां वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।